PPMP सरदार मलिक असद सिकंदर चयो आहे त इमरान खान जी हुकूमत अवाम खे मायूसी खां सवाइ कुझु न ॾेई सघी आहे। इमरान खान वटि मुल्क जी ग़रीब अवाम जी भलाई लाइ को बि प्लान न आहे। PTI सरकार अवाम खे रिलीफ ॾियण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। थाणो बुलाखान में आवाज़ TV जे रिपोर्टर शहबाज़ उमरानी सां संदसि भाउ साहिल उमरानी जे वफ़ात ते ताज़ियत खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मलिक असद सिकंदर वधीक चयो त मुल्क में महांगाई वधी वञण सबबि मुल्क जी ग़रीब अवाम सख़्तु परेशान आहे। मुल्क जो अवाम इमरान खान जी हुकूमत मां बेज़ार थी वियो आहे। न्याज़ी हुकूमत अवाम खे रोज़गार ॾियण बदिरां रोज़गार खसे रही आहे। मुल्क में बेरोज़गारी वधी वञण सबबि ग़रीब तबिको सख़्तु परेशान आहे। हुन चयो त PPI जे दौर में रिकार्ड नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। हिन चयो त मुखालिफ़नि खे सदाईं शिकस्त नसीब थींदी आहे ऐं आईंदा बि हिननि खे शिकस्त ई मिलंदी। मुखालिफ़ सिर्फ़ु इलेक्शन जे टाइम में ज़ाहिर थींदा आहिनि, इलेक्शन खां पोइ हू ग़ाइब थी वेंदा आहिनि। हिन चयो त पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां असां सदाईं ग़रीब अवाम जी मदद कई आहे ऐं आईंदा बि हुन जी मदद कंदा रहियासीं। हिन चयो त शिकस्त मुखालिफ़नि जो मुक़दर बणिजी वई आहे। PPI जे प्लेटफॉर्म तां मुखालिफ़नि खे आईंदा बि शिकस्त ॾींदासीं।